नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में ख़बर ॾींदा हलूं त थर जे मासूम खूबसूरत मोर पखियुनि ते ॿेहर राणी खेत बीमारी शुरू थी वई है, जंहिं सबब वधीक 50 मोर फतकी दम ॾिनो है। इन सिलसिले में तालका इस्लाम कोट जे ॻोठ टोह में 50 मोर सिर्फ़ 3 ॾींहनि में राणी खेत बीमारी वॻे मरी विया आहिनि। इन खां सवाइ 100 मोर बीमार आहिनि, जेके नूर खां महरूम थियण सां गॾु गले में घोड़ियूं थी पयूं आहिनि। रवासिन मूजिबि मोरनि में बीमारी हले पई, जंहिं सबब 3 ॾींहनि में 50 मोर मरी विया आहिनि। 100 खां वधीक मोर बीमार आहिनि, पर लाॻापियल खाते जे अमलदारनि खे इतला ॾियण बावजूदि ख़ामोश तमाशाई बणियल आहे। केर बि थर जी सूंह खे बचाइण जे लाइ अॻिते नथो अचे। ॿिए पासे वाइल्ड लाइफ खाते मुकमल तौर ख़ामोश तमाशाई बणियल आहे, जंहिं सबब थर जी सूंह बणियल मोर जो नस्ल खतरे में पइजी वियो है, जंहिंखे बचाइण जे लाइ के बि उपाय न वरिता विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।